अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। प्यारे नबी जी प्यारी आल दुआए अत्तार या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो प्यारे नबी जी प्यारी आल पढ़ी या ॿुधी वठे उनके क़यामत जे ॾींहुं सादात कराम जे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फ़रमाए करे जन्नतुल फ़िरदौस में पंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौला अली के नसीहत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मौला अली शेर खुदा रज़ियल्लाहु अन्हु के इरशाद फरमायो। तर्जुमो, ए अली मूंखां ॿ आदतूं यादि करे वठो जिन खे जिब्रील अलैहिस्सलाम मूं वटि आंदो। हिकु, सुबुह साजुर मूं ते कसरत सां दुरूद पाक पढ़ंदा कयो ऐं ॿ, मग़रिब जे वक़्तु इस्तिग़फ़ार कंदा कयो। नाम हज़रत पे लाख बार दुरूद, बेअदद और बेशुमार दुरूद। जो मुहिब्बे नबी है ए काफ़ी, चाहिए उसको बार बार दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। प्यारे आका जूं प्यारियूं शहज़ादियूं, ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत, असां वटि आम तौर ते प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु शहज़ादी हज़रत सय्यदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे। बिल्कुलु थियणु घुरिजे, छो त हूअ अल्लाह पाक जे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी ऐं लाडली शहज़ादी आहे। पर टे ॿियूं शहज़ादियूं बि आहिनि जेके अहले बैत मां आहिनि ऐं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सॻियूं धीअरूं आहिनि। उन्हनि जा मुबारक नाला ही आहिनि हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी रुक़ैया ऐं हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हुन। अल्लाह करे उन्हनि सभिनी शहज़ादियुनि जा नाला असांखे ज़बानी यादि थी वञनि। अचो हाणे उन्हनि चइनि शहज़ादियुनि जो मुख़्तसिर तारुफ़ पेश करण जी कोशिशि करियां थो। पहिरीं शहज़ादी मुंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभ खां वॾी शहज़ादी हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा आहे। जेका बीबी ज़ैनब करबला में हुई उहा इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी भेण हुई ऐं ही प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शहज़ादी आहे। हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हु खे मक्के खां मदीने ॾांहुं हिजरत दौरान हिकु वॾी आज़माइश पेश आई, जंहिंजे करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में इरशाद फ़रमायो त याने ही मुंहिंजी धीअरुनि में हिन लिहाज़ खां वधीक फ़ज़ीलत वारियूं आहिनि जो मुंहिंजे तरफ़ हिजरत करण में एॾी वॾी मुसीबत खईं। जॾहिं हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जो इंतक़ाल थियो त अल्लाह जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे कफ़न लाइ पंहिंजी गोॾ अता फ़रमाई ऐं पंहिंजे मुबारक हथनि सां उनखे क़ब्र में लाथो। बुख़ारी 405/1 हदीस 1253। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿी शहज़ादी हज़रत बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा ऐलान नबूवत खां 7 साल अॻु पैदा थी, जॾहिं अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि मुबारक 33 साल हुई, पाण रज़ियल्लाहु अन्हा मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी आहे। ग़ज़वे बद्र जे मौक़े ते बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा सख़्त बीमार थी पयूं, जंहिं सबबु अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु खे उन्हनि जो ख़्यालु रखण लाइ उन वटि रुकजण जो फ़रमायो। संदन उते रुकिया तरसिया, छो त असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालिकुल अहकाम बि आहिनि। तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु खे ग़ज़वे बद्र जे शरीक थींदड़नि जेतिरे सवाब जी ख़ुशख़बरी ॿुधाई ऐं माल गनीमत बि अता फ़रमायो। जॾहिं मुसलमाननि जी फ़तह जी ख़बर मदीने में पहुती त उन ई ॾींहुं हज़रत बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा जी वफ़ात थी। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे प्यारे प्यारे शहज़ादी हज़रत रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा जो इंतक़ाल थियो त हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु तमामु घणो रुना। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो, उस्मान छो थो रोईं? अर्ज़ु कयाईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अव्हां जी न्याणी हुजण खां महरूम थी वियो आहियां। उहो ॿुधी पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, मूंखे जिब्राईल अमीन अर्ज़ु कयो त अल्लाह ताला जो हुकुम आहे त मां पंहिंजी ॿी धीउ
उम्मे कुलसूम जो निकाह तोसां करियां हिन शर्त ते त उहो ई महर हुजे जेको रुक़ैया जो हो ऐं तूं हुन सां अहिड़ो ई सलूक करीं जहिड़ो तो रुक़ैया सां कयो। सो हज़रत उम्मे कुलसूम रदी अल्लाह अन्हा जो निकाह हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु सां थी वियो। दुनिया में को बि अहिड़ो नाहे जंहिंजे निकाह में नबीअ जूं 2 धीअरूं आयूं हुजनि। इहा हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु जी ख़ासियत हुई ऐं उन्हीअ सबब जे करे खेसि ज़ुन्नूरैन याने 2 नूरनि वारे लक़ब सां नवाज़ियो वियो। मिरक़ात 445/10 तहतुल हदीस 6080 मिरआतुल मनाजी 405/8। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैह लिखनि था, नूर की सरकार से पाया दोशाला नूर का, हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। याने ए 2 नूरनि वारा प्यारा उस्मान गनी अव्हां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अव्हां नूर वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह मां नूर जूं 2 चादरूं याने पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 साहबज़ादियूं पंहिंजे निकाह में आणण जो शर्फ़ हासिल कयो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 3 शहज़ादी हज़रत बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाह अन्हा मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 3 शहज़ादी आहे। पाण रदी अल्लाह अन्हा कुनियत साईं मशहूर आहिनि। हज़रत बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाह अन्हा जी वफ़ात शाबान 9 हिजरी में थी ऐं अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई ऐं संदन मज़ार शरीफ़ जन्नतुल बक़ी में आहे। 4थी शहज़ादी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभिनी खां नंढी पर सभिनी खां वधीक प्यारी ऐं लाडली शहज़ादी हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रदी अल्लाह अन्हा आहिनि। संदन नालो मुबारक फ़ातिमा आहे जॾहिं त ज़हरा ऐं बतूल संदन जा लक़ब आहिनि। हदीस पाक में आहे त मुंहिंजी धीउ जो नालो फ़ातिमा इन करे रखियो वियो छो त अल्लाह पाक इन खे ऐं इन सां महबत करण वारनि खे जहन्नम जी बाहि खां आज़ादु कयो आहे। सीरत मुस्तफ़ा सफ़ो 697 कंज़ुल उम्माल जुज़ 6-12-50 हदीस 34-222। सैयदा खातून जन्नत हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रदी अल्लाह अन्हा जे जिस्म मुबारक मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी हुई जंहिंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूंघंदा हुआ, इन करे संदन लक़ब ज़हरा पियो। मिरआतुल मनाजी 453/8। बतूल फ़ातिमा ज़हरा लक़ब इस वास्ते पाया कि दुनिया में रहें और दें पता जन्नत की निगहत का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, मुंहिंजो टुकड़ो फ़ातिमा मुंहिंजो टुकड़ो आहे, जंहिं उन खे नाराज़ कयो उन मूंखे नाराज़ कयो। हिकु ॿी रिवायत में आहे त याने जेका शइ इन खे परेशान करे उहा मूंखे परेशान कंदी आहे ऐं जेको इन खे तकलीफ़ ॾिए उहो मूंखे सताईंदो आहे। मुस्लिम सफ़ो 10-21 हदीस 6307। सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा जाने अहमद की राहत पे लाखों सलाम। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्वीर। मुसलमाननि जे प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रदी अल्लाह अन्हा फरमाइनि थियूं, मूं चाल चलत शक्ल ऐं सूरत ऐं गुफ्तगू में बीबी फ़ातिमा खां वधीक कंहिंखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबिह याने मिलंदड़ जुलंदड़ नाहे ॾिठो। ऐं जॾहिं हज़रत फ़ातिमा रदी अल्लाह अन्हा प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थींदी हुयूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे इस्तक़बाल लाइ उथी बीहंदा हुआ, उन्हनि जो हथु पकड़े उन्हनि खे चुमंदा हुआ ऐं उन्हनि खे पंहिंजी जाइ ते विहारींदा हुआ। ऐं जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फ़ातिमा रदी अल्लाह अन्हा जी तरफ़ तशरीफ़ खणी वेंदा हुआ त उहे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम जे लाइ उथी बीहंदियूं हुयूं ऐं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक हथ खे पकड़े चुमंदियूं ऐं पंहिंजी जाइ ते विहारींदियूं हुयूं। अबू दाऊद 454/4 हदीस 52-17। अल्लाह पाक जी उन्हनि चइनि ई शहज़ादियुनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन। रसूलुल्लाह की जीती जागती तस्वीर को देखा, किया नज़ारा जिन आँखों ने तफसीर नबूवत का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा ॾोहिटा ऐं ॾोहिटियूं, ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत, अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कई ॾोहिटा ऐं ॾोहिटियूं हुयूं, पर सभिनी खां वधीक मशहूर हसनैन करीमैन याने इमाम हसन और हुसैन रदी अल्लाह अन्हुमा आहिनि। हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह अलैह जे हिन इरशाद इंद ज़िक्र सालिहीन तंज़िलुर रहमह
याने नेकनि जे ज़िक्र जे वक़्तु रहमत नाज़िल थींदी आहे। हिलियतुल औलिया 335/7 जे मुताबिक़ रब पाक जूं रहमतूं हासिल करण ऐं पंहिंजी मालूमात में इज़ाफ़ो करण लाइ प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि जो ज़िक्र पढ़ो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभ खां वॾो ॾोहिटो असांजे प्यारे सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी सभ खां वॾे शहज़ादी हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाहु अन्हा जी हिकु धीउ ऐं हिकु पुटु हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन ॾोहिटे जो नालो अली हो। हिकु रिवायत में आहे त ही पंहिंजे अमड़ साइण जी हयात याने मुबारक ज़िंदगी में ई बुलूग़ जे क़रीब याने बालिग़ थियण जे वेझो वफ़ात करे वियो। पर इब्न असाकिर जो चवणु आहे त नसब बयानु करण वारनि कुझु आलिमनि ही ज़िक्र कयो आहे त ही जंग यरमूक में शहीद थिया। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सभ खां वॾी ॾोहिटी हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाहु अन्हा जी धीउ जो नालो उमामा हो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी सभ खां वॾी ॾोहिटी हज़रत बीबी उमामा रज़ी अल्लाहु अन्हा सां बेहद महबत हुई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे पंहिंजे मुबारक कुलनि ते खणी मस्जिद नबवी शरीफ़ में तशरीफ़ खणी वेंदा हुआ। रिवायत में आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकु भेरे हबशा जे बादशाह नजाशी रहमतुल्लाहि अलैहि हदीअ तौरु हिकु जुबो मोकिलियो, जंहिंसां गॾु सोन जी हिकु मुंडी बि हुई, जंहिंजो नगीनो हबशी हो। अल्लाह जे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा मुंडी हज़रत बीबी उमामा रज़ी अल्लाहु अन्हा खे ॾिनी। सीरत मुस्तफ़ा सफ़ो 693, इब्न माजा 177, हदीस 3644। सोन जो ख़ूबसूरत हार। अहिड़ी तरह हिकु दफ़े कंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु तमामु ख़ूबसूरत सोन जो हार तोहफ़े में पेश कयो, जंहिंजी ख़ूबसूरतीअ ॾिसी तमामु अज़वाज मुतहरात रज़ी अल्लाहु अन्हुन हैरान थी वियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक दामन घर वारनि खे फ़रमायो त मां हीउ हार उन खे ॾींदुसि जेका मुंहिंजे घर वारनि मां मूंखे सभिनी खां वधीक प्यारी आहे। सभिनी घर वारनि हीउ ख़्यालु करे वरितो त यकीनन हीउ हार हाणे हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाहु अन्हा खे अता फ़रमाईंदा। पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी उमामा रज़ी अल्लाहु अन्हा खे क़रीब कयो ऐं पंहिंजे प्यारी ॾोहिटीअ जे ॻिचीअ में पंहिंजे मुबारक हथ सां ही हार विधो। मसनद इमाम अहमद 399/9 हदीस 2458। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ख़ातून जन्नत जूं वसियतूं। हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा पंहिंजी वफ़ात खां पहिरियां मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाहु अन्हु खे 2 वसियतूं कयूं। हिकु, मुंहिंजी वफ़ात खां पोइ मुंहिंजी भाणेजी उमामा सां निकाह कजो। मारिफ़तु सहाबा अल अबी नईम 192/5। नंबर 2, जॾहिं मां दुनिया मां वञा त मूंखे राति में दफ़न कयो वञे त जीअं मुंहिंजे जनाज़े ते नामहरम जी नज़र न पवे। फतावा रज़विया 307/9। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि सभिनी ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुबहानल्लाह। सय्यदा ख़ातून जन्नत शहज़ादी कोनैन बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जे पर्दे जी बि कहिड़ी ॻाल्हि कजे। संदन केतिरो पर्दो करण वारियूं हुयूं। कंहिं छा त ख़ूब चयो आहे, याने हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जीअं परहेज़गार ऐं परदेदार बणिजो त जीअं पंहिंजे हंज में हज़रत सैयदना शब्बीर नामदार इमाम हुसैन शहीद करबला रज़ी अल्लाहु अन्हु जहिड़ी औलाद ॾिसो। याने औरतुनि खे सलाह ॾिनी वई आहे त पर्दो करियो ऐं परहेज़गार बणिजो। आवारा घिटियुनि में न घुमो। शॉपिंग सेंटरनि जी ज़ीनत न बणिजो। शादियुनि में बणिजी संवरजी नुमाइश लाइ न वञो, बल्कि तक़वा इख़्तियार करियो। पर्दा नशीन बणिजो त जीअं तव्हां पंहिंजे हंज में इमाम हुसैन जो फैज़ ॾिसो ऐं नेक औलाद हासिल करियो। हाणे जीअं औरतुनि जो हाल आहे, अस्तग़फिरुल्लाह, तमामु ख़राब हालत आहे। पोइ औलाद बि जेको ॻाल्हाए थो उहा बि दुनिया ॾिसी रही आहे। अल्लाह पाक असांजे हाल ते रहम फ़रमाए। अल्लाह करे त असांजो मुआशिरो सही थी वञे। आमीन। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। रसूल जा ॾोटा हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु नाना हसनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी
शहज़ादी हज़रत बीबी रुक़ैया रदी अल्लाहु अन्हा मां मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन जामिउल क़ुरआन रदी अल्लाहु अन्हु जो हिकु शहज़ादो बि ॼाओ हो जंहिंजो नालो अब्दुल्लाह हो। उहो पंहिंजी माउ खां पोइ 4 हिजरी में 6 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 3 शहज़ादी हज़रत बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाहु अन्हा जो हज़रत उस्मान गनी रदी अल्लाहु अन्हु सां निकाह थियो, पर उन्हनि मां को बि औलाद न थियो। जिन इस्लामी भेनरुनि खे औलाद नथो थिए उन्हनि लाइ सबक़ आहे त जेकॾहिं औलाद न थी त बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाहु अन्हा खे यादि करियो जो औलाद त उन्हनि खे बि न थियो, पर उन्हनि यक़ीनन सब्र कयो हो। उन्हनि जो घराणो त साबिरनि जो घराणो आहे। उन्हनि जो सब्र अहिड़ो हो जो सॼी काइनात में हिन घराणे मां सब्र तक़सीम थियो आहे। अल्लाह पाक असांखे बि इन्हनि जे सब्र जे सदक़े में सब्र जी दौलत अता फ़रमाए त जीअं असांजूं शिकवा शिकायतूं सभई ख़तम थी वञनि। हज़रत बीबी फ़ातिमा रदी अल्लाहु अन्हा जी पाक औलाद प्यारे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभिनी खां नंढी ऐं लाडली शहज़ादी हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रदी अल्लाहु अन्हा जा 3 शहज़ादा, हिकु हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रदी अल्लाहु अन्हु, 2 हज़रत इमाम हुसैन रदी अल्लाहु अन्हु, 3 हज़रत मुहसिन रदी अल्लाहु अन्हु ऐं 3 शहज़ादियूं, हिकु हज़रत सैयदा बीबी ज़ैनब रदी अल्लाहु अन्हा, 2 हज़रत बीबी रुक़ैया रदी अल्लाहु अन्हा, 3 हज़रत बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाहु अन्हा हुयूं। शान ख़ातून जन्नत सफ़ो 256 खां 263। हज़रत सैयदना मुहसिन रदी अल्लाहु अन्हु ऐं शहज़ादी हज़रत बीबी रुक़ैया रदी अल्लाहु अन्हा जो इंतक़ाल शरीफ़ त नंढपण में ई थी वियो हो, तंहिं करे तारीख़ ऐं सीरत जे किताबनि में इन्हनि जो तज़किरो शरीफ़ घटि मिले थो। अल्लाह पाक जे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल मुबारक जिन मुबारक साहिबनि खां हली उन्हनि हज़रात हसनैन करीमैन जा कुझु फ़ज़ाइल पढ़ो। 2 जन्नती गुल, हिकु अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हसन ऐं हुसैन रदी अल्लाहु अन्हुमा दुनिया में मुंहिंजा 2 गुल आहिनि। बुख़ारी 547/2 हदीस 3753। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, फ़रमान नबवी जो मतिलबु ही आहे त हज़रत हसन ऐं हुसैन रदी अल्लाहु अन्हुमा दुनिया में जन्नत जा गुल आहिनि जेके मूंखे अता कया विया। इन्हनि जे जिस्म मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे, इन करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे सुंघंदा हुआ ऐं हज़रत अली रदी अल्लाहु अन्हु खे फ़रमाईंदा हुआ, अस्सलामु अलैका या अबा रैहानैन, याने ए 2 गुलनि जा वालिद तव्हां ते सलाम हुजे। मिरआतुल मनाजी 462/8। हिकु ॿी हदीस पाक जे हवाले सां मुफ्ती साहिब लिखनि था, जीअं बाग़ वारे खे सॼे बाग़ में गुल प्यारो लॻंदो आहे, ईअं ई दुनिया ऐं दुनिया जी सभिनी शयुनि में मूंखे हज़रात हसनैन करीमैन रदी अल्लाहु अन्हुमा प्यारा आहिनि। औलाद गुल ई सॾिबी आहे। तमामु ॾोहिटरनि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ही 2 फ़र्ज़ंद याने ॾोहिटा तमामु प्यारा हुआ। मिरआतुल मनाजी 475/8। मुंहिंजा आका आला हज़रत बारगाह रिसालत में अर्ज़ कनि था, उन 2 का सदका जिनको कहा मेरे फूल हैं, कीजिए रज़ा को हश्र में खंदा मिसाल गुल। शरह कलाम रज़ा, ए मुंहिंजा आका पंहिंजे जिन 2 शहज़ादनि हसन ऐं हुसैन खे तव्हां पंहिंजो गुल सॾियो आहे, उन्हनि जे सदक़े क़यामत जे ॾींहुं अहमद रज़ा खे सभिनी ग़मनि खां नजात ॾियारे गुल जहिड़ी मुर्क अता फ़रमायो। काश ही अर्ज़ असांजे हक़ में बि क़बूल थिए। नंबर 2, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही 2 मुंहिंजा पुट मुंहिंजी धीउ जा पुट आहिनि। इलाही मां हिननि 2 सां महबत करियां थो, तूं बि इन्हनि सां महबत फ़रमाए ऐं जेको इन्हनि सां महबत करे उन सां बि महबत फ़रमाए। तिरमिज़ी 427/5 हदीस 3794। या अल्लाह पाक असां तुंहिंजे महबूब जे इन्हनि 2 ॾोहिटरनि हसन ऐं हुसैन सां महबत करियूं था, तूं बि असां सां महबत फ़रमाए ऐं असांखे उन्हनि जी महबत में सचो करे छॾ। हिन हदीस पाक जे हवाले सां मिरआतुल मनाजी में लिखियलु आहे, याने ही हुक्मनि मुंहिंजा पुट आहिनि ऐं हक़ीक़त में मुंहिंजी धीउ जा पुट आहिनि। मूंखे हिननि सां
पुटनि जहिड़ी महबत आहे। ख़्यालु रहे त हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाहु अन्हा जी इहा ख़ुसूसियत आहे त संदन औलाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल आहे। इन मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल हली ॼण हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल बि आहिनि ऐं नस्ल जी असल बि। न त नसब पीउ खां हलंदो आहे न वरी माउ खां। हा, शरफ़ याने फ़ज़ीलत ऐं फ़ख़्र माउ खां बि थी सघे थो। लफ़्ज़ आल ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो, पुट जी औलाद ते बि ऐं धीउ जी औलाद ते बि। मिरातुल मनाजी 474/8। हे रुतबा इसलिए कोनेन में इस्मत का इफ़्फ़त का, शरफ़ हासिल है उनको दामन ज़हरा से निस्बत का। इन्हीं के माह पारे दो जहाँ के लाज वाले हैं, यही हैं मजमअ बहरैन सरचश्मा हिदायत का। हज़रत मुफ्ती अमान यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैहि हदीस पाक जे हिन हिस्से, इलाही मां इन्हनि ॿिन्ही सां महबत करियां थो, तू बि इन्हनि सां महबत फ़रमाए ऐं जेको इन्हनि सां महबत करे उन सां बि महबत फ़रमाए जी शरह कंदे फ़रमाइनि था। हिन दुआ जो मक़सदु उते मौजूद हज़रत सैयदना उसामा रज़ी अल्लाहु अन्हु खे ॿुधाइणु ऐं सम्झाइणु आहे त उसामा मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां महबत करियो, छो त इन्हनि जी महबत अल्लाह पाक जी महबूबियत याने प्यारो थियण जो ज़रियो आहे। ख़्यालु रहे त दिली महबत बिजली जे करंट जीअं हिकु मुतअद्दी याने फैलजंदड़ शइ आहे। जंहिंसां महबत हूंदी आहे उन जी औलाद, घर वारनि, नौकरनि चाकरनि एसि ताईं जो उन जे शहर सां बि महबत थी वेंदी आहे। मिरातुल मनाजी 474/8। सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा जाने अहमद की राहत पे लाखों सलाम। हसन मुजतबा सैयदुल अस्खिया राकिबे दूशे इज़्ज़त पे लाखों सलाम। उस शहीद बला शाहे गलगों कबा बेकसे दश्ते गुरबत पे लाखों सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह, याने हसन और हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। तिरमिज़ी 426/5 हदीस 3793। हसनैन करीमैन जूं नाज़ बरदारियूं। सहाबी रसूल हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु बयानु कनि था त हिकु ॾींहुं असां प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां नमाज़ इशा अदा करे रहिया हुआसीं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सजदे में विया त इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा संदन पुठ मुबारक ते सुवार थी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे मां सर मथो खयों त उन्हनि खे नरमी सां पकड़े ज़मीन ते विहारे छॾियो। ॿीहर सजदो कयो त उन शहज़ादनि वरी ईअं ई कयो, एसि ताईं जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पूरी कई, पोइ उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे मुक़दस रानुनि ते विहारे छॾियो। मसनद इमाम अहमद 592/3 हदीस 10664। अत्तार को बुला के मदीने में दो बक़ी, दो फूलों के तुफ़ैल हों पूरे सवाल दो। शरह हिते ॿिनि सुवालनि जो ज़िक्र आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्तार खे मदीने में घुरायो ऐं घुराए पोइ जन्नतुल बक़ी में मदफ़न अता फ़रमायो त ईअं ॿिनि गुलनि जे सदक़े में मुंहिंजा 2 सुवाल पूरा करे छॾियो। मदीने में बि घुरायो ऐं घुराए पोइ पाण वटि बक़ी में रखी छॾियो। 4 बारगाह रिसालत में अर्ज़ु कयो वियो त अहले बैत मां अव्हां खे घणो प्यारो केरु आहे? फ़रमायाऊं हसन ऐं हुसैन। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाहु अन्हा खे फ़रमाईंदा हुआ त मूं वटि मुंहिंजनि बचनि खे घुरायो, पोइ उन्हनि खे सुंघंदा हुआ ऐं पंहिंजे जिस्म मुबारक सां लॻाईंदा हुआ। तिरमिज़ी 428/5 हदीस 3793। ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत, अल्लाह जा प्यारा प्यारा आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे छो न सुंघंदा? इहे ॿई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुल हुआ। गुल सुंघिया ई वेंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजे जिस्म मुबारक सां लॻाइणु इंतिहाई महबत ऐं प्यार लाइ हो। इन मां मालूम थियो त नंढनि ॿारनि खे सुंघणु, उन्हनि सां प्यार करणु, उन्हनि खे सीने सां लॻाइणु सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मिरातुल मनाजी 478/8।
प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, क़ुरान करीम खां पोइ सभिनी खां वधीक क़ाबिल एतमाद हदीसुनि जा किताब सिहा सित्ता याने 6 सही किताब सॾिजनि था, जिन मां हिकु किताब तिरमिज़ी शरीफ़ बि आहे। इन में आहे त वलियुनि जा शहनशाह हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, हसन रज़ी अल्लाहु अन्हु जी सूरत मुबारक मथे खां सीने ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबिह याने मिलंदड़ जुलंदड़ हुई ऐं हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जे सीने खां पेरनि मुबारक जे नहनि ताईं। तिरमिज़ी 403/5 हदीस 8304। इमाम इश्क़ महब्बत अज़ीम आशिक़ सहाबा ऐं अहले बैत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन हवाले सां निहायती प्यारी रुबाई लिखी आहे, जीअं त पाण फ़रमाइनि था, मादूम न था साये शाह सकलैन उस नूर की जलवा ग थी ज़ाते हसनैन, तमसील ने इस साया के 2 हिस्से किए, आधे से हसन बने हैं आधे से हुसैन। शेर जी वज़ाहत। हूअं त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक सायो सिज जी उस ऐं चंड जी रोशनी में ज़मीन ते न पवंदो हो, पर जॾहिं संदन फैज़ान जो सायो हसनैन करीमैन रज़ी अल्लाहु अन्हुमा ते पियो त मथे मुबारक खां सीने मुबारक ताईं इमाम हसन ऐं उतां खां क़दमनि शरीफ़ैन ताईं इमाम हुसैन मुशाबे थी वया। क़सीदे नूर में इमाम अहले सुन्नत लिखनि था, एक सीना तक मुशाबे एक वहाँ से पाँव तक, हुस्ने सिबतैन इनके जामों में है नीमा नूर का, साफ शक्ल पाक है दोनों के मिलने से क़ियां, ख़त तौअम में लिखा है ये 2 वर्क़ा नूर का। शरह कलाम रज़ा। हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाहु अन्हु मथे खां सीने ताईं, जॾहिं त शहीद करबला हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु सीने खां पेरनि ताईं पंहिंजे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबे हुआ। जीअं ख़त तौअम जे 2 टुकरनि खे मिलाइण सां ख़त जो मज़मून साम्हूं अची वेंदो आहे, ईअं ई हसनैन करीमैन रज़ी अल्लाहु अन्हुमा जी गॾिजी ज़ियारत करण सां ॼण सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नूरानी सूरत नज़र ईंदी हुई। आला हज़रत वाक़ई आला हज़रत हुआ, जॾहिं कलम खणंदा हुआ त दरिया वहाए छॾींदा हुआ, ईअं अल्फाज़ आणींदा हुआ जो शायदि लुग़त जा ही लफ़्ज़ आला हज़रत सां मिनथूं कंदा हूंदा, हथ ॿधंदा हूंदा त महिरबानी करे असांखे बि पंहिंजे शेरनि में जॻह ॾियो, अव्हां जो छा वेंदो असांजी ईद थी वेंदी ऐं आका जा सना ख़्वां असांखे पंहिंजी ज़बान सां अदा कंदा रहंदा। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, ख़्याल रहे त हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा असर ता क़दम याने मथे मुबारक खां पेर मुबारक ताईं बिल्कुलु हम शक्ल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयूं ऐं संदन पुटनि में ही मुशाबिहत तक़सीम कई वई हुई। मिरातुल मनाजी 480/8। रसूलुल्लाह की जीती जागती तस्वीर को देखा, किया नज़ारा जिन आँखों ने तफसीर नबूवत का। चंगनि जी मुशाबहत। ए आशिक़ान सहाबा ऐं अहले बैत हुज़ूर सां कुदरती मुशाबहत बेशक अल्लाह पाक जी तमामु वॾी नेमत आहे, जेको पंहिंजे कंहिं अमल खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे करे त उन जी बख़्शिश थी वेंदी आहे, त जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे करे याने मिलंदड़ जुलंदड़ करे छॾे, उन जी महबूबियत जो आलम छा हूंदो। मिरातुल मनाजी 480/8। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 6। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा सां जंहिं महबत कई उन मूंसां महबत कई ऐं जंहिं उन्हनि सां दुश्मनी कई उन मूंसां दुश्मनी कई। मुस्तदरक 156/4 हदीस 48-30। या अल्लाह पाक असां हसनैन करीमैन सां उन्हनि जी अमड़ साइण बीबी फ़ातिमा ऐं संदन वालिद गिरामी हज़रत अली सां तमामु सहाबा ऐं अहले बैत सां महबत कयूं था। या अल्लाह पाक असां उन्हनि जे आका मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं उन्हनि सभिनी खे पैदा करण वारे रब करीम तोखां बि महबत कयूं था।
ख़ातून जन्नत जी सभिनी खां वॾी शहज़ादी हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जी वॾी शहज़ादी हज़रत सैयदा बीबी हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा जी कुनियत उम्मुल हसन हुई ऐं करबला जे वाक़े खां पोइ उन्हनि जी कुनियत उम्मु साहिब मशहूर थी वई। शान ख़ातून जन्नत सफ़ो 261। उन्हनि खोड़ मुसीबतूं बर्दाश्त कयूं, घणो सब्र कयो ऐं मुश्किलात जो ॼमी करे मुक़ाबिलो कयो। ही अहिड़ियूं साबरा हुयूं जो इन्हनि जा पंहिंजा नंढा शहज़ादा मुहम्मद ऐं औन रहमतुल्लाह अलैहिमा बि करबला जे मैदान में तलवार पकड़े ऐं यज़ीदुनि जे मुक़ाबले में निकिरी विया। आख़िरकार शहादत जो जाम पीतो। करबला में इमाम हुसैन जा भाउ, भाइटिया, भाणेजा ऐं पुट बि ख़ुदा जी राह में क़ुर्बान थिया। हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी न्याणी हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हु जो निकाह हज़रत सैयदना जाफ़र रज़ी अल्लाह अन्हु जे साहबज़ादे हज़रत सैयदना अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु सां कयो। असदुल ग़ाबा 176/7। हज़रत बीबी ज़ैनब जी मुबारक वसीले सां वसाइल बख़्शिश में हीअं अर्ज़ु कयो वियो आहे, बहरे ज़ैनब बेहयाई का हुज़ूर ख़ात्मा हो ख़ात्मा फ़रियाद है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ख़ातून जन्नत जी सभिनी खां नंढी शहज़ादी हज़रत ख़ातून जन्नत शहज़ादी कोनैन बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा जी सभिनी खां नंढी शहज़ादी हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह अन्हा पंहिंजी वॾी भेण हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा जे मुशाबे याने शक्लो सूरत में मिलंदड़ जुलंदड़ हुयूं। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ आज़म हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह अन्हा सां निकाह फ़रमायो। पाण मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह अन्हु खे निकाह जो पैगाम मोकिलियो ऐं चयो, ए अली, अव्हां पंहिंजी न्याणी जो निकाह मूंसां कयो, छो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ही फ़रमाईंदे ॿुधो आहे त काल्ह क़यामत जे ॾींहुं हर नसब ऐं रिश्तो ख़त्म थी वेंदो सवाइ मुंहिंजे नसब ऐं मुंहिंजे रिश्ते जे। त ही फ़ज़ीलत माणण जे लाइ सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह अन्हु मौला अली जी शहज़ादी बीबी उम्मे कुलसूम सां निकाह कयो ऐं हक़ महर में 40,000 दिरहम ॾिना। मजमुअ ज़वाइद 398/8 हदीस 13/8-27। ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत सहाबा कराम अलैहिम रिज़वान ऐं अहले बैत अतहार जूं पाण में घणियूं महबतूं ऐं ख़ानदानी मिटियूं माइटियूं हुयूं। अल्लाह पाक असांखे उन्हनि जूं बरकतूं नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि सभिनी ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा और अहले बैत की दिल में मोहब्बत है, बफ़ैज़ाने रज़ा में हूँ गदा फ़ारूक़ आज़म का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।